जी बिल्कुल शहीद नसरुल्ला गडानी जा जवाबदार गिरफ़्तार न हुअण ख़िलाफ़ सिविल सोसाइटी तोड़े घण धुरिन पारां ॿिए ॾींहं ते बि जेको आहे धरणो जारी रखियो वियो आहे। संदन चवणु आहे त जेसि ताईं जवाबदार गिरफ़्तार न थींदा तेसि ताईं धरणो जारी रखियो वेंदो। पहिरें ॾींहं खां वठी अॼु ॾींहं ताईं पुलिस ते शक आहे। पुलिस हेॾी सॼी जदीद आलात हूंदे हिकिड़े ॾींहं में कातिलनि जी ख़बर पइजी थी वञे पई कातिल केरु आहिनि कहिड़ा आहिनि, उन्हनि खे ज़ाहिर करे अची करे धरणे में वठी अचनि त बाबा हीअ कातिल आहिनि, पर हीअ आफ़ीस गॾु आहे। SP अचण जी ज़हमत कोन थो करे पियो, हेठि SHO खे मोकिलियो थो पियो। हीअ आलिमी लेवल जो केस आहे। शहीद नसरुल्ला जेको नंढड़ो केस कोन्हे, सॼी दुनिया हिन केस खे कयो आहे, पर अफ़सोस आहे चवणो थो पियो SP हूंदे हिते नथो अचे पियो। DIG सखर वेठो आहे, सखर को परे न आहे। IG कराची वेठो आहे। त सभु अची करे हिन केस में उहे जेके बि ॾाढा आहिनि बासरनि केर बि आहे उन खे ज़ाहिर करे घटि में घटि शहीद नसरुल्ला जे खून सां जे अमर सां इंसाफ़ कयो वञे त जे हीअ जेके बि माण्हू शहीद नसरुल्ला जो आवाज़ बणिजी बीठा आहिनि उन्हनि खे हथ त अचे न असुल कातिलनि खे वाइखो करे उनखे कैफ़िर किरदार ते पहुचायो वियो आहे। बिल्कुल साईं SSP घोटकी नायल आहे। 18 ॾींहं नसरुल्ला जे वाक़े खे गुज़री विया आहिनि। हिन महिल ताईं का बि पेशरफ़्त न थी सघी आहे। हीउ ॿियों ॾींहुं आहे, धरणो जारी आहे। असांजे धरणे हणण जो मक़सदु इहो आहे त शहीद नसरुल्ला गडानी जा असल कातिल, उन्हनि कातिलनि जा साथारी, उन्हनि कातिलनि जा सहूलतकार सरपरस्त फुल फोर गिरफ़्तार कया वञनि। असीं हिन प्लेटफॉर्म तां सिंध हुकूमत खां, चीफ जस्टिस हाई कोर्ट खां पुरज़ोर मुतालबो कयूं था त खुदारा शहीद नसरुल्ला जे असल कातिलनि खे वाइखो करे वञे। असां सम्झूं था त पुलिस असल कातिलनि ताईं पहुची चुकी आहे, पर ख़बर न आहे त उहे कहिड़ियूं गुझूं ताक़तूं आहिनि, उहे कहिड़ा हथ आहिनि जेके पुलिस खे रोकनि पिया त कातिल ज़ाहिर न कयो। असां सम्झूं था त पुलिस कातिलनि ताईं पहुची विया आहे। असीं IG सिंध खां पुरज़ोर मुतालबो कयूं था त फिल फोर कातिलनि खे ज़ाहिर कयो वञे, उन्हनि साथारनि ऐं सहूलतकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। जो सिंध पुलिस ते एतमाद हुजे, पर ही जेके हज़ारे माण्हू हिते रोज़ वेहनि था उस ते गर्मी में, उन्हनि जो मुकमिल तौर ते पुलिस ते बद एतमाद जो इज़हार आहे। असीं सम्झूं था पिया त पुलिस ते एतमाद करणु माना कातिलनि खे लिकाइणु, कातिलनि खे ढकु ॾियणु, कातिलनि जी पनाह करणु। इन करे असीं बिलावल खे चऊं था त महिरबानी करे 15 मिंट अहिड़ो समय वेही ॾिसो ऐं पोइ तव्हां पुलिस ते एतमाद कयो त पोइ तव्हां ॾिसो त वाक़ई तव्हां वटि हक़ सचे जी ॻाल्हि चवण जी ज़रूरत आहे। न तव्हां पुरज़ोर मां मुतालबो थो कयां त होम मिनिस्टर जेको आहे उनखे हिकदमि इस्तीफ़ा ॾियणु घुरिजे। होम मिनिस्टर खे हाणे होम मिनिस्ट्री रखण जो को बि जवाबु नाहे। मुसलसल धरणा जेके लॻनि पिया नेशनल हाईवे ते, अॼु टियों दफ़ो जेको नेशनल हाईवे ही रोड बंदि आहे। अॼु तक़रीबन जेको आहे उहो 2 ॾींहंनि खां ही धरणो लॻल आहे। हिन वक़्तु ताईं सिंध हुकूमत जे सिर ते जूं बि न टुरी आहे ऐं IG सिंध ऐं DIG जेके आहिनि सखर हिन वक़्तु ई वारसनि वटि लड़ी अची उन्हनि जे मथे ते उनजी अमर जे मथे ते हथु न रखियो आहे कातिल गिरफ़्तार करण जी, उनखे जेको हिन वक़्तु का आथत न ॾिनी आहे। असीं जेको आहे सिंध पुलिस समेत ऐं पीपल्स पार्टी जी हुकूमत खां हिन वक़्तु जेको आहे बिल्कुलु जेको ला उमीद आहियूं। हिन वक़्तु उन्हनि कातिल जी गिरफ़्तारी लाइ कुझु बि न कयो आहे। असांजो मुतालबो आहे त फिल फोर कातिल गिरफ़्तार करे ज़ाहिर कया वञनि। मां IG ग़ुलाम नबी मेमून साहब खे इहो चवंदुसि, तूं असांजे ज़िले घोटकी में रही चुको आहीं ऐं तुंहिंजी हिकु साख ठहियलु आहे। ऐं उन सां गॾु सैयद पीरमन शाह खे बि चवंदुसि, तव्हां बि घोटकी ज़िले में SSP थी रही चुका आहियो ऐं तव्हांजी बि साख आहे, बल्कि पूरे सिंध में साख आहे। असां घोटकी ज़िले में बि तव्हां ॿिन्हिनि ऑफिसरनि जी हिकु साख ठहियलु आहे। मूंखे इहा सम्झ में नथी अचे, या त उहा जेका कातिल आहिनि एॾा ॾाढा आहिनि जो हिननि खे रोकियो वियो आहे, या असांजो जेको SP आहे घोटकी उन खे ग़लति ॿुधाए थो पियो, कूड़ थो ॻाल्हाए। SP घोटकी खां त असां बिल्कुलु 1% बि मुतमिन न आहियूं। पहिरें ॾींहंनि खां वठी हू कूड़ा दिलासा ॾींहुं ॾियो, 2 ॾियो, 4 ॾियो। अॼु जंहिंखे तक़रीबन 18 ॾींहं गुज़री चुका आहिनि, जेकॾहिं अम्मा असांखे धरणे जे लाइ चयो आहे त असां अम्मा पठाणी सां गॾु आहियूं, असां सभई अम्मा पठाणी जा नसरुल्ला थी गॾु रहंदासीं। आख़िरी दम ताईं असां हिते वेठा आहियूं जेतिरे ताईं असल कातिल असांखे ज़ाहिर करे ऐं गिरफ़्तार करे नथा ॾियनि। ऐं न के असां कंहिंजे ऑफिस में वञण लाइ बि तयारु आहियूं। असां बग़ैर कंहिं नुक़सान जे, बग़ैर कंहिं अहिड़ी शइ जे, ही शहर घोटकी असांजो आहे।
पहिरें ई सिंध असांजी तबाह थी चुकी आहे ख़ानगी झेड़नि में। जेकॾहिं ही न कंदा इन शइ खे, इन्हनि जो साॻे ई SP जी असांजो घोटकी वारो करे थो पियो, त ही ख़ानगी झेड़ा बि थी सघनि था, हर शइ थी सघनि था। मां वरी बि अपील करायां थो IG साहब खे ऐं पीरमन शाह खे, असांजे घोटकी ज़िले खे ख़ानगी झेड़नि खां बि बचायो वञे ऐं महिरबानी करे जेका शहीद नसरुल्ला जे क़ातिल में मुलविज़ ॾोहारी आहिनि, चाहे उहो केर बि आहिनि, मुंहिंजा भाइर आहिनि, कोई ताक़त वारा आहिनि, कोई ग़रीब आहिनि, कोई ॾोहारी आहिनि, हक़ी असांखे हक़ खपे। हक़ी असां उहा क़ातिल घुरूं था। अम्मा सां गॾु आहियूं, अम्मा हक़ी क़ातिल लाइ वेठी आहे, त असां आख़िरी दम ताईं अम्मा सां गॾु वेठा आहियूं, रहंदासीं, रहिया आहियूं। इहो मां वाइदो करां थो पियो। शहीद नसरुल्ला गॾाणी जे शहादत में पुलिस बि मुलवस आहे, भोतार बि मुलवस आहिनि। सॼो प्री प्लान थियो आहे ऐं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते खून खे, क़तल खे, शहीद जे क़तल खे लोढ़ण जी कोशिशि कई वई आहे मुख़्तलिफ़ बहाननि सां। ऐं असां सम्झूं था त इहे सभई मुलवस आहिनि ऐं हुननि खे सॼी ख़बर आहे, सॼी ख़बर आहे ऐं वारसनि कंहिंजो बि नालो नॉमिनेट न कयो आहे। पुलिस ॼाणी घुजी केस खे वञाइण जे करे ऐं हिन असांखे जेको आहे थकाइण जे इन में जी जेको आहे कोशिशि करे पई। पर मां सम्झां थो जहिड़े तरीक़े सां वारसनि ऐं शहीद जे दोस्तनि स्टेप वरितो आहे, उहो इंशाअल्लाह कामयाबी तरफ़ आहे। कोई जज़्बाती हुननि फ़ैसिलो न कयो आहे ऐं अहिड़े तरीक़े सां मां सम्झां थो जेकॾहिं इहो अहिड़े तरीक़े सां समझदारी सां पुरअमन जदोजहद हली त क़ातिल जल्दी गिरफ़्तार बि थींदा ऐं ज़ाहिर बि थी वेंदा। प्रोग्रेस इन करे आहे जो अनऑफिशियली SSP घोटकी साफ़ी दोस्तनि खे इहा मालूमात ॾिनी आहे त असां क़ातिलनि ताईं पहुची विया आहियूं। PPMN ख़ालिद लुंड जा माण्हू जेके आहिनि शहीद नसरुल्ला गॾाणी खे क़तल करण में मुलविस आहिनि, उहा मोटरसाइकिल बरामद कई आहे। हिकिड़ो जवाबदार बि गिरफ़्तार कयो आहे, हिकिड़ो जवाबदार अञा रहे थो पियो। पर उहो चए थो असांजी मजबूरी इहा आहे जो हुकुमरान धुर जो MNA आहे, हुकूमत खे एतमाद में वठिणो पवंदो, उनखां पोइ ई असां जेको आहे प्रेस कॉन्फ्रेंस कंदासीं। पर असां चऊं था त जेकॾहिं हुकूमती धुर जो MNA इन्वॉल्व आहे, ज़ाहिर आहे SP ते प्रेशर हूंदो, पुलिस जे मथां प्रेशर हूंदो, मथां पुलिस अॻिते हली इन केस खे ख़राबु करण जी कोशिशि करे। इन करे शहीद जी अमड़ जी अॻुवाणी में अॼु असां हिते अची काल्ह खां ही धरणो हयूं वेठा आहियूं। जेसीं ताईं क़ातिल गिरफ़्तार न थींदा, क़ातिलनि जा सहूलियतकार गिरफ़्तार न थींदा, तेसीं ताईं असांजो ही धरणो जारी रहंदो। भला हाणे 26 कलाक थिया आहिनि, जेकॾहिं 26 ॾींहं बि गुज़री वेंदा त असां हिते वेठा हूंदासीं। हिकु हिकु क़ातिल जी गिरफ़्तारी, हिकु हिकु सहूलियतकार जी गिरफ़्तारी ताईं असांजो ही धरणो जारी रहंदो। हमिलो थियो शहीद नसरुल्ला गॾाणी जो हक़ सचो अलमदार हुयो, उन ते पुठियां मार कयो वियो। पर उन क़तल खे 18 ॾींहं आहे, पर धरणो जेको हिते लॻियल आहे SSP घोटकी जे ऑफिस अॻियां, इनखे ॿियो ॾींहुं आहे। पर जेका सिंध हुकूमत जेका बेलाचार जेका बेगिरत हुकूमत आहे, उन ते कण ते जूं ई नथी चुड़े। SSP घोटकी एतिरो त पाण खे मुतवर सम्झे थो। हिते शहीद नसरुल्ला गॾाणी जे अमड़ उन ते नियाणियूं हिते सरापा एहतिजाज बणियल आहिनि। नेशनल हाईवे बंदि आहे, मिरपुर मातले जूं औरतूं हिते शामिल आहिनि। मिरपुर मातलो ॿियो ॾींहुं आहे, शटर बंदि हड़ताल आहे, पर SSP घोटकी ते का बि कण ते जूं नथी जुड़े। उन क़ातिल गिरफ़्तार न कया, पर उन केस पे ज़रे बराबरि बि अॻु बढ़ाई न करे सघी आहे। उनखे चिताऊ ॾियूं था, सिंध हुकूमत चिताऊ ॾियूं था, अगरि जल्द अज जल्द क़ातिल वाइका न कया विया त उन्हनि खे ॿुधाए छॾियूं त असां हिते थकण न आहियूं। असांजो जेको ॿियो रुख हूंदो CM हाउस हूंदो, CM हाउस जो घेराव कंदासीं ऐं पंहिंजो जेको हक़ आहे, पंहिंजो इंसाफ़ उन्हनि खां छिनी वठंदासीं। धरणो जारी आहे, पुलिस छापाई करे हिन महिल ताईं को जवाबदार गिरफ़्तार न आहे थियो। इन सूरताल खे तव्हां कीअं था ॾिसो, पुलिस जो पहिरें ॾींहं खां वठी किरदारु जेको आहे उहो तमामु घणो मशकूक हुयो। शहीद सहाफ़ी जी अमड़ तोड़े जा जेके सहाफ़ी आहिनि, उन्हनि तरफ़ां घोटकी पुलिस ते बेतमादी ज़ाहिर कई वई आहे। उन्हनि जो चवणु आहे त जेके SSP घोटकी आहे, तोड़े जा घोटकी पुलिस आहे, उहो हिन केस खे मेरिट ते उनजी जांच नथो करे सघे। तंहिंजे करे उन्हनि जो मुतालबो आहे त हिन क़तल केस में जुडिशल कमीशन जोड़ी वञे। 24 कलाकनि खां मथे जो वक़्तु गुज़री वियो आहे। निटण उस ते शहीद सहाफ़ी जी अमड़ जेकी आहे, उनजी अॻुवाणी में एहतिजाज आहे, जंहिंमें वॾे तादाद में औरतूं ॿारड़ा शामिल आहिनि। तंहिं बावजूदि घोटकी पुलिस जेको आहे उहो हिन क़तल केस खे
उन तरह सां न पई वठे जीअं उनखे वठणु खपे। शहीद साफ़ी नसरुल्लाह गडाणी जेको हक़ ऐं सच जो आवाज़ हो उनखे ख़ामोश कराइण लाइ राज़ननि कातिलनि तरफ़ां उन ते फायरिंग कई वई, उनखे शहीद कयो वियो। पर घोटकी पुलिस हिन महिल ताईं उन जेके कातिल आहिनि उनखे गिरफ़्तार तोड़े वाइखो न करे सघी आहे। बिल्कुलु धरणे में शरीक माण्हुनि जा वीचार ॿुधा। संदन चवणु आहे त पुलिस हिन महिल ताईं जेको आहे शहीद नसरुल्लाह गडाणी जा जवाबदार गिरफ़्तार न आहिनि कया। हीउ धरणो जेको आहे तेसि ताईं हलंदो जेसि ताईं जवाबदार गिरफ़्तार न कया वेंदा। कैमरामैन टीम सां गॾु अशरफ बुखारी, सिंध TV न्यूज़, मीरपुर माथेलो।